सरहाड़ी शहर ऐं भरपासे में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो, जे सबब इलाके जा रहवासी रातियूं जाॻी गुज़ारण ते मजबूर आहिनि। इलाके वासियुनि पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॾोहनि ते ज़ाब्तो आणे इलाके वासियुनि मां ख़ौफ़ ऐं हैरास ख़त्म कयो वञे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सरहाड़ी मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर फिदा ज़रदारी। जी फिदा, आगाह कजो। जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं सरहाड़ी शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में जेको आहे बदअमनी उरूज ते थी वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल हफ़्ते में 6 खां 7 चोरी जूं वारदातूं सरहाड़ी शहर में थी चुकियूं आहिनि, पर पुलिस इंतज़ामिया जेको आहे अगुर निंड सुतल आहे। सरहाड़ी शहर जी अवाम ऐं आसपास जे इलाइक़े जी अवाम जेको आहे रातियूं जागण ते मजबूर थी चुकियूं आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सरहाड़ी शहर जे अवाम ऐं वापारी यूनियन जे अॻुवाननि SSP सांगड़ खां मुतालबो कंदे चयो आहे त सरहाड़ी शहर में थींदड़ बदअमनियुनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे, ॿी सूरत में जेको आहे शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो।